الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله العظيم. औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। महिमान रमज़ान जी सहर जी नशरियात में राजा में अवां सभिनी खे चयो थो दिलि जी गहराइयुनि सां भलीकार। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो ऐं पंहिंजनि सां गॾु हिन वक़्तु सहरी जूं तयारियूं हूंदियूं घर में ऐं सहरी जे टाइम तमामु नंढो हूंदो आहे, थोरो हूंदो आहे, त हर को पंहिंजे अदड़ियूं असांजूं भेनरूं असांजूं जेके आहिनि अमड़ियूं असांजूं जेके किचन में हूंदियूं ऐं असांजा भाइर बिल्कुलु असांखे ॾिसंदा हूंदा या क़ुर शरीफ़ जी तिलावत कंदा हूंदा या जेको आहे सो पंहिंजी इबादत में गुम हूंदा। बिल्कुलु अदरा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्लाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। ऐं उमेदु कयूं था सभई ठीकु हूंदव, तव्हां सभिनी जो जेके रोज़ा आहिनि उहे यकीनन सुठा गुज़रंदा हूंदा। ऐं इहा उमेदु कयां थी त हिन वक़्त ताईं जेका बि असांखे मालूमात आलिमनि ज़रिए असांखे मिली आहे या हदीसूं असांखे छा थियूं ॿुधाइनि, क़ुर असांखे छा थो चवे, रमज़ान जो मतिलबु छा आहे, रोज़े जो मतिलबु छा आहे, कुझु शयूं असांखे सम्झ में अची वियूं आहिनि ऐं कुझुनि ते असां अमल करणु शुरू करे छॾियो हूंदोसीं। इहा उमेदु आहे। ऐं जीअं ॿुधाईंदा बि आहिनि त न सिर्फ़ु रमज़ान में असांखे उन्हनि शयुनि जो पाबंद रहणो आहे, पर जेसीं ताईं असांजी ज़िंदगी आहे। बिल्कुलु असांजा वॾड़ा चवंदा बाबा तव्हांखे कंहिं बि शइ जी आदत विझणी आहे त उहा 40 ॾींहं कंटिन्यू तव्हां कयो। त हीउ रमज़ान जो जेको महीनो आयो आहे इन जे लाइ असांखे पंहिंजो पाण खे मटाइणो आहे, असांजूं आदतूं असांखे मटाइणियूं आहिनि, असांखे निमाज़ जो पंहिंजो पाण खे आदी बणाइणो आहे, असांखे क़ुर शरीफ़ जी तिलावत करण जो पाण खे आदी बणाइणो आहे। मतिलबु कंटिन्यू जेसि ताईं तव्हां कंदा रहंदासीं त असांखे उन शइ जी आदत बि पवंदी ऐं अलाह तबारक व ताला अव्हां जूं ऐं असांजूं हीअ इबादतूं क़बूल फरमाए। अलाह साईं खां इहा ई दुआ घुरंदा कयो त अलाह साईं असांखे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा, असांखे क़ुर पाक जी तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं मुंहिंजा मालिक साईं असांखे हीउ बाबरकत महीनो हिकु दफ़ो वरी मिलियो आहे त हिन बाबरकत महीने में असांखे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमा। आमीन। ऐं महरीन खे चवंदासीं अस्सलाम वालेकुम। महरीन कैसी हैं आप? ठीक है अल्हम्दुलिल्लाह, आप बताएं आप लोग कैसे हैं? बिल्कुल ठीक ठाक। और आपका किचन कैसा है? महरीन का किचन मशहूर हो चुका है। पूरे हमारे जो भी हमारे देखने वाले हैं तो उनमें मशहूर हो चुका है महरीन का किचन। बहुत बहुत शुक्रिया, अल्लाह का बहुत करम है और कि आप सब लोगों की तरफ से इतना प्यार मिलता है, अप्रिसिएशन मिलती है तो अच्छा लगता है। अच्छा, ये मैं बात बताना चाहूँगी यहाँ पे कि कल वाला प्रोग्राम तो कमाल का हुआ। क्योंकि जो पराठे इन्होंने आलू के लच्छेदार पराठे बनाए थे वो सबको बहुत पसंद आए और सबने एक दूसरे से छीन के खाए। पसंद हुई उनके जो तो खैर महरीन, वैसे मैं एक बात बताऊं आपको, KTN हमारे सिंध की वो यूनिवर्सिटी है, यूनिवर्सिटी ऑफ आर्ट, जो आर्टिस्ट यहाँ से निकले, बहुत बड़े बड़े आर्टिस्ट यहाँ से निकलें। तो हमारी यही दुआ है कि आप भी बहुत बड़ा पाकिस्तान की शेफ़ बने KTN से। और मैं खुशखबरी लोगों को अभी बता दूं ये वाली, हाँ
ये बता दूं? अच्छा, ये खुशखबरी भाई आप सबके लिए है कि महरीन जो है रमज़ान के बाद, ईद के बाद जो है कंटिन्यू करेगी रंगन भरी शाम हमारे में। साथ होगी, और जो मेरे प्रोग्राम को देखने वाले व्यूअर्स और जो कॉल करने वाले मेरे रेगुलर कॉलर्स, उन सब के लिए खुशखबरी एडवांस में जी, तो रमजान हम की भी तरफ। कोशिश करेंगे कि थोड़ा जल्दी आ जाएं, शाम में कुछ ना कुछ अच्छा खाने को मिल जाएगा। और मैं तो बोलूँगा कि मुझे भी बुला लिया करो प्रोग्राम में 2-3 महीने में अब 2-3 तो आप बार। गेस्ट आएंगे पता है। तो जी महरीन, बहुत शुक्रिया। आज की रेसिपी की तरफ हम आएंगे। फ़िलहाल जो है हमारे साथ हाफिज़ा सरोश हमारे साथ है, तो हमद बारी ताला, क्योंकि तिलावत के बाद हमद बारी ताला होनी चाहिए। जी बिल्कुल। अल्लाहु जल्ला जलालहु, अल्लाहु जल्ला जलालहु, तेरी शान अम्मा नवालहु, तेरी शान अम्मा नवालहु, अल्लाहु जल्ला जलालहु। तेरे नाम पर मेरे खुदा मेरा दिल फिदा, मेरी जान फिदा, मेरी रूह की है यही ग़िज़ा, कि तेरा नाम लब पे रहे सदा, तेरा नाम लब पे रहे सदा, हो तेरी रज़ा मेरी आरज़ू, हो तेरी रज़ा मेरी आरज़ू, अल्लाहु जल्ला जलालहु, अल्लाहु जल्ला जलालहु। मैं गुनाह मैं गुनाहगार हुए खुदा, कोई नेक काम न कर सका, नहीं हो सका तेरा हक अदा, तेरा फज़्ल है फज़्ल बेबहा, तेरा फज़्ल है फज़्ल बेबहा, मुझे रखना हश्र में सुर्ख़रू, मुझे रखना हश्र में सुर्ख़रू, अल्लाहु जल्ला जलालहु, अल्लाहु जल्ला जलालहु। जो हिसाब रोज़े हिसाब हो, मेरे दाएं हाथ किताब हो, मेरे लब पे नाते जनाब हो, न सवाल हो न जवाब हो, न सवाल हो न जवाब हो, मैं रहूं हुजूर के रूबरू, मैं रहूं हुजूर के रूबरू, अल्लाहु जल्ला जलालहु, अल्लाहु जल्ला जलालहु, अल्लाहु जल्ला जलालहु।
माशाल्लाह जी, माशाल्लाह, सुभान अल्लाह, बहुत ही प्यारी आवाज़ और ये बहुत ही प्यारी हमद माशाल्लाह हाफ़िज़ा सरोज ने पढ़ी, अच्छा लगा बहुत। ऐं उन सां गॾु गॾु हाफ़िज़ अल्लाह बख़्श कादरी साहब बि असांखे जॉइन कयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम, भली कार, वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि तव्हांखे वबरकातुहू। मुबारक हुजनि हिन सहरी जूं बि ऐं हिन नशरियात में बि तव्हां असां सां गॾु हूंदा त हमद खां पोइ कंटिन्यू मां इहो चाहींदो आहियां त असांजे प्रोग्राम में नात रसूल नात जी, मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थींदी। नात जी। जी करम के आशियाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। करम के आशियाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। फातिमा ओलियो हुसैनो हसन, फातिमा ओलियो हुसैनो हसन, फातिमा ओलियो हुसैनो हसन। पंजतन के घराने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। कितने नाने भी हैं और नवासे भी हैं, कितने नाने भी हैं और नवासे भी हैं, कितने नाने भी हैं और नवासे भी हैं। इब्न हैदर के नाना की क्या बात है, इब्न हैदर के नाना की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। फूल में मुस्कुराहट है अपनी जगह, फूल में मुस्कुराहट है अपनी जगह, फूल में मुस्कुराहट है अपनी जगह, आपके मुस्कुराने की क्या बात है, आपके मुस्कुराने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। करम के आशियाने की क्या बात है, आपके आस्ताने की क्या बात है। माशाल्लाह जी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कादरी साहब माशाल्लाह, रमज़ान जो महीनो बाबरकत महीनो ऐं रहमतुनि भरियूं रातियूं, बरकतुनि भरियूं रातियूं। जेके माण्हू सॼी राति जाॻंदा आहिनि, सुबुह जो सैरी करे सुम्हंदा आहिनि, वरी शाम जो उथी इफ़्तार कंदा आहिनि, उन्हनि जे बाबति तव्हां छा चवंदा, उन्हनि जे बारे में छा, उन्हनि जो रोज़ो उहो थिए थो, क़बूल पए थो, उहो नथो पए? सवाब हा, मिले थो या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
रोज़े जी हालत में सारे निंड करणु त इहो को गुनाह न आहे। गुनाह सिर्फ़ु इन शइ जो आहे जेकॾहिं सुबुह खां वठी मग़रिब या असर ताईं उन निंड कई आहे, ज़ुहर जी नमाज़ुनि छॾे ॾिनी आहे या असर जी नमाज़ छॾे ॾिनी आहे। रोज़े जी हालत में का नमाज़ छॾे ॾिए थो त उन नमाज़ जे छॾण सां त गुनाह थिए थो, उन जे करे पोइ रोज़ो मकरूह थिए थो। अच्छा लेकिन ईअं न आहे त रोज़े जी हालत में माण्हू जेकॾहिं निंड करे त उन जो रोज़ो को मकरूह थिए थो, ईअं न आहे। अच्छा, माण्हू सुतो पियो आहे, विच में उथे निमाज़ पढ़े वरी सुम्ही पए पर उनजो हा उन छो त इन्हनि जो निमाज़ लाज़मी आहे। इन्हनि जी मतिलबु हिकिड़े लफ़्ज़नि में ईअं खणी चवंदासीं त इन्हनि जो सुम्हण ई इबादत आहे। हा, जो इबादत आहे न त तव्हां उहो करे सघो था निंड बि। ॿी शइ इहा आहे त इन में अफ़ज़ल छा आहे, हिकिड़े हित में इन जे जाइज़ हुजण में को शक न आहे। अफ़ज़ल छा आहे? अफ़ज़ल इहो आहे त राति जो जेको जाॻे थो ॾींहं जो निंड करे थो, त ॾींहं जो निंड करणु हुनजे राति जे जाॻण जे लाइ सपोर्ट आहे। हिकु ॻाल्हि हाणे ॾिसणो आहे त राति जो जेको जाॻे थो छो जाॻे थो। राति जो जेकॾहिं जाॻे थो त क़ुर पाक जी तिलावत करे थो या दुरूद शरीफ़ पढ़े थो या वरी नफ़िल पढ़े थो, इबादत में करे थो, त पोइ त ॾींहं जो सुम्हणु उनजे लाइ ज़रूरी आहे ताकी उनमें तवानाई बाक़ी बरक़रार रहे। अच्छा, जीअं ॾिसो न हाणे कराची या उनखां अलावा माण्हू काफ़ी अहिड़ा माण्हू जेको राति जो कम ते वेंदा आहिनि फैक्ट्रीज़ में, जीअं असांजी शोबिज़ इंडस्ट्री आहे, जेके राति जी शिफ्ट वारा हूंदा सुबुह ताईं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जाॻंदा, रोज़ो रखी वञी सुम्हंदा घर, उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदा? उन्हनि जे लाइ बि को हर्ज बि न आहे ऐं न ई को उन्हनि जे लाइ कोई मकरूह आहे। उहो हरमैन शरीफ़ आहिनि, यानी ख़ासि करे सऊदी अरब जी ॻाल्हि कजे त उनमें ईअं ई थींदो, उन्हनि जूं ड्यूटियूं जेकियूं ॾींहं वारियूं आहिनि उहे राति में चेंज थी वेंदियूं आहिनि। पोइ राति जो सारो उहो तरावी पढ़ी करे उन्हनि जूं बैंकूं बि राति जो खुलियल आहिनि, मार्केटूं बि, शॉपिंग मॉल बि राति जो खुलियल आहिनि, ॾींहं जो सभई आराम कंदा आहिनि। इहो आराम करण में रोज़े में को गुनाह न आहे, लेकिन अफ़ज़ल ईअं आहे त इबादत करे उहो को वञाए न। हा, अदरा ब्रेक वठूं या तव्हां को सवाल आहे करे वञो, पोइ जवाब वापसी वेंदा। सवाल आहे ब्रेक खां पोइ जेको आहे बसि सवाल आउं कंदसि त पोइ ब्रेक वठो जी। अच्छा, महिमान रमज़ान में ब्रेक जो टाइम थियो आहे। सवाल इलाही सुठो आहे मूं वटि ऐं मुंहिंजे सवाल में मुराद त उहो सभिनी जो ई सवाल हूंदो। सो वठूं था महिमान रमज़ान में नंढड़ो ब्रेक खां पोइ वरी करे। महिमान रमज़ान जी हिन ख़ूबसूरत सहरी में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। ऐं असांखे हिन वक़्तु नए महिमान जॉइन कयो आहे, तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक नाज़ ख़ान असां सां गॾु आहे, अब्दुल मजीद सुल्तानी। उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी बिल्कुलु वेलकम कयूं था तव्हांखे महिमान रमज़ान में। ऐं हाणे हलूं था पंहिंजी किचन जी तरफ़ ऐं ॾिसूं त किचन में छा थो पचे। जी राजा। जी नाज़रीन, पाण हिन वक़्तु महरीन जे किचन में मौजूदु आहियूं ऐं महरीन अॼु असांखे कुझु ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपी ठाहिणु सेखारींदी, पर उन सां गॾु गॾु ज़रूरु अॼु पाकिस्तान जो तमामु वॾो नालो अब्दुल मजीद सुल्तानी साहब जेको असां गॾु वेठो आहे, उन्हनि खे मां वेलकम कंदुमि पंहिंजे हिन सहरी जी नशरियात में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो सर। ऐं असांजे लाइ ख़ुशनसीबी हूंदी आहे जॾहिं जॾहिं तव्हां असांजे प्रोग्रामनि में ईंदा आहियो त असां तव्हांखे ॿुधंदा आहियूं, साम्हूं ॿुधंदा आहियूं, ॾाढो सुठो लॻंदो आहे। वॾी महिरबानी आहे अव्हां जी, KTN वारनि जी ख़ासि तौर ते, ऐं अव्हां भाइरनि जी महिरबानी आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, सदा शाद रखे। वॾी महिरबानी। जी महरीन जी, आज क्या बना रही हैं? अच्छा, आज हम बना रहे हैं स्पेनिश ऑमलेट। ये बड़ा अच्छा से रेसिपी है, बड़ी डिफरेंट है, तो मैंने कहा आप सब लोगों के साथ शेयर करते हैं। अच्छा, इसमें हमें जो चीज़ें चाहिए मैं आपको बता देती हूँ। हमने इसमें 2 आलू लिए हैं और गाजर है 2, इनको हमने कद्दूकश कर लिया है। टमाटर है हमारे पास 1, इसको हमने चॉप कर लिया है। पालक है हमारे पास, ये तकरीबन जैसे 250 ग्राम, 1 पाव आती है, एक बंच लेते हैं, उसमें से आप कुछ ले लें, ठीक है, पत्ते, और इसको इस तरह से काट लें। उसके बाद ये हमारी सब्जियां जाएंगी हमारे ऑमलेट में, ठीक है।
अच्छा, हमें जो मसाले चाहिए वो हम इसमें अंडों में ऐड करेंगे। ये हमारे तकरीबन कच्चे अंडों 5 अंडे हैं। 5 अंडों में हम डालेंगे 3 टेबल स्पून ऑयल, 4 टेबल स्पून मैदा और आधा चमचा हमारे पास जाएगा नमक और बाकी सब चीज़ें, काली मिर्च आधा चमचा, लाल मिर्च आधा चमचा। अच्छा, कुटी लाल मिर्च जो भी लोग शौक़ से खाते हैं वो आप इसमें आधा चमचा डाल सकते हैं, ये ऑप्शनल है। और बेकिंग पाउडर जाएगा 1 चाय का चमचा। ये हम सब अपने इन अंडों में शामिल करेंगे, सब्जियों को मिक्स करेंगे और मिक्स करके हम इसमें, ये हमारा पैन है जो कि केक पैन कहलाता है, तो उसमें हमने ग्रीस किया है इसको बटर से या घी से, तेल से, जिससे भी आप कर दें, और इस पे बटर पेपर लगा दें इस तरह, इसको काट के। इन सब्जियों को आप मिक्स कर लें। जी कर लें मिक्स, जी जी मिक्स कर लें सही है। अच्छे से। और इसके बाद हम ये सारे मसाले भी डाल देंगे इनमें अंडों में। मैं अभी आपको बस 1 मिनट में ये मैं मिक्स करती हूँ अच्छे से इसको, और मैं दिखा देती हूँ ताकि कि कोई कंफ्यूजन नहीं हो कि हमने क्या किया। बस हम इसको इसमें अच्छा जी डाल देंगे। मिक्स करके आपने ये सारा इसमें डाल दिया। जी नाज़रीन, इहो ई फ़ाइदो आहे हिन असांजे जेको आहे सो किचन मां। त अॼु स्पेनिश आमलेट ठहे पियो। त स्पेनिश आमलेट ठाहिण जो तरीक़ो जेको आहे सो मेरीन असांखे सेखारे पई, सम्झाए पई त हीअ हथ जी जेका सफ़ाई हूंदी आहे इहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो त हाणे मसाले खे मिक्स कयो आहे, जंहिंमें टमाटा हुया, पालक हुई ऐं गजर हुई जेका तव्हां ॾिठी, उनखे इन सभिनी खे मिक्स करे जेको आहे सो हाणे अंडनि में मसालो पियो पए। कच्चा अंडा आहिनि 5, 1 2 3 4 5, मुझे टिक्की या 5 नज़र आ रही जी, है। 5 ही अंडे हैं, 5 अंडे हैं। अब आधा आधा चाय का चमचा आप इसमें नमक, लाल मिर्च, कुटी लाल मिर्च ये आप डाल दीजिए, और काली मिर्च ये आप इसमें डाल दीजिए। ज़बरदस्त। और हम ये इसको करेंगे अभी। ये क्या है? ये है हमारे मैदा। मैदा, ठीक है, ये हमारा 4 जाएंगे, 4 टेबल स्पून मैदा। सही। 3 4 ठीक है जी। और ये इसके साथ जाएगा हमारा ये क्या है? ये हमारी मोज़रेला चीज़ है। ये हम इसमें जब हम ये डाल देंगे हाँ, तो फिर हम ऊपर से इसको स्प्रिंकल करेंगे। चलें। ये हमारे चले गए ऑयल। ऑयल कितना डालना है इसमें? 3 चम्मच। 3 चमचे। बिल्कुलु अदड़ियूं मुंहिंजूं हिन वक़्तु ॾिसंदियूं हूंदियूं स्क्रीन ते, या जेके दोस्त मुंहिंजा अकेला रहंदा आहिनि, बैचलर रहंदा आहिनि, उहे बि ॾिसी वठनि, उहे बि ठाहे सघंदा। तो नयूं नयूं शयूं तव्हांखे सिखण लाइ मिलनि पियूं शहरी जी हिन नशरियात में। ऐं स्पेनिश आमलेट अॼु ठहे पियो। हिकिड़ो मुंहिंजे लाइ त हिकिड़ी नई शइ आहे। मां पहिरियों दफ़ो टेस्ट कंदुमि, ख़बर पइजी त केतिरी ज़बरदस्त आहे। छो त मूंखे अंडे खां त थोरो बनाई हू थींदो आहे त यार अंडो आहे, छा हिन में न हूंदो, पर हीअ जेको ठाहिण जो तरीक़ो आहे, जेको हिन में मसाला पवनि पिया, उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं टेस्टी लॻनि पिया। जी, उसके बाद आप इसको क्या करेंगे? अच्छा, इसके बाद हम इसको इसके ऊपर डाल देंगे। इसके ऊपर डाल के हल्के हाथ से इसको मिक्स करेंगे, जिस किसी कांटे से या हल्के से इसको मिक्स तो ये करेंगे। पकाएंगे कब हम इसको? अच्छा, इसको हमने पकाने का तरीका मैं इसको मिक्स करती हूँ। मैंने ये देखें, मैंने ये देगची ली है, इसको मैंने प्री हीट कर दिया है पहले से। इसको हल्की आंच पे गर्म करने के लिए ढक के, इसमें कुछ भी नहीं है, मैंने इसको प्री हीट नहीं, कुछ भी नहीं, खाली है। इसको मैंने प्री हीट करने के लिए रख दिया है। तो हम इसको थोड़ी देर पहले रखेंगे इसको बनाने से, और हम ये इसके ऊपर डाल देंगे। इसके ऊपर डालने के बाद हम ये जैसे पिज़्ज़ा पे हम श्रेड करते, ऊपर से हम स्प्रिंकल कर देते हैं, डाल देते हैं चीज़, इसी तरह डाल के इसमें हमने इसको 30 से 35 मिनट तक हमने इसे बनाना है। चले आप ये मिक्स कर लें। आप फिर मुझे बीच में ज़रूर आप बताइएगा हमें कि जहाँ डालने से पहले, हाँ, जहाँ पे ज़रूरत पड़े नादरीन को बताने के लिए कि भाई ये कब डालना है और अच्छा, कैसे डालना ये है। आप कर लीजिएगा ना, क्योंकि 30 से 35 मिनट इसको चाहिए होंगे पकने के लिए, तो फिर आप रेसिपी बता दीजिएगा। हमें बीच में आप इंटरप्ट भी कर सकती हैं और बता भी सकती हैं। जी, सही। अच्छा, त जेको आहे मुफ्ती साहब जे तरफ़ हलंदासीं। अच्छा, चंदन, हमदर्दी, हिक ॿिए सां हमदर्दी करण बि हिकिड़ो सवाबु हूंदो आहे, पर हिते असांजो सवाल इहो आहे त छा रोज़ो असांखे हमदर्दी जो दर्स ॾिए थो?
ॾिसो हमदर्दी जो जेको अल्लाह ताला जा जेतिरा बि अहकाम आहिनि उहे हमदर्दी जा ई ॾींदा आहिनि। रोज़े में जेकी हमदर्दी थिए थी उहा थिए थी पहिरियों पंहिंजो पाण सां। सही। रोज़ो जॾहिं माण्हू हिकु अहिड़ी इबादत आहे जॾहिं माण्हू रखे थो त ॿिए माण्हू खे ख़बर न आहे माण्हू खे रोज़ो आहे या न। हाणे उहो पंहिंजे पाण सां हमदर्दी केतिरी करे थो, यानी रोज़ो रखी करे केतिरनि बुराइनि खां बचे थो सही ऐं केतिरियूं नेकियूं करे थो। हमदर्दी जो जेको आम मफ़हूम हूंदो आहे त यानी ॿिए सां भलाई करणु, सही हमदर्दी जो इहो यानी अहसासु थी वञे ॿिए सां भलाई। पहिरीं ॻाल्हि अचे थी पाण सां, तव्हां पाण सां केतिरी हमदर्दी कयो था। जेको माण्हू पंहिंजो पाण सां मुख़लिस हूंदो आहे उहो ख़ल्क़े ख़ुदा सां मुख़लिस हूंदो आहे। जेको पंहिंजो पाण सां हमदर्दी करे थो ॿिए सां बि उहो हमदर्दी कंदो। जेको माण्हू पंहिंजो पाण सां हमदर्दी नथो करे ऐं चवे थो या दावा करे थो या माण्हुनि खे ॾेखारे थो त मां हमदर्दी कयां थो, उहा हमदर्दी न, उहा लालच आहे। सही। हमदर्दी मतिलबु हमदर्दी हुकूकुल इबाद जो हिकिड़ो हिसो आहे। तव्हां ॿिए कंहिंसां जेकॾहिं तव्हां हमदर्दी कयो था त बिल्कुलु सभ खां पहिरियां इहो ई हुकुम आहे, तव्हां पहिरियां हुकूकुल इबाद जेको आहे सो उन जो ख़्यालु रखो, अलाह साईं जे बाने जो ख़्यालु रखो, पोइ उन खां पोइ तव्हांजे मथां जेको ही सभु इबादतूं आहिनि फ़र्ज़। सबर चवंदा आहिनि त जेको कंदो आहे उनखे वरी पोइ फल अलाह साईं ओड़ो ॾींदो आहे। त रोज़ो असांखे केतिरो सबर करणु सेखारे थो, केतिरी हद ताईं हेल्प करे थो? रोज़ो त सेरी खां वठी इंतिहाई इफ़्तार जीअं इफ़्तार ताईं असांखे सबुर ई सेखारे थो। सही। यानी हर शइ खां जीअं मना जेकी शयूं उन को रुके सब्र करो, या मतिलबु सब्र। बुख लॻी आहे त सब्र करो, उञ लॻी आहे सब्र कयो, माण्हू बुराई करण ते चओ यानी ॿियो को थिए थो त उहो बि सब्र करो। इहो सब्र जेको आहे इन जो फल मिठो ई थींदो आहे ऐं इन जो अजर एॾो वॾो आहे जंहिं जे लाइ अलाह ताला फरमायो आहे इन अल्लाह मअ साबिरीन। जेको माण्हू सबर करे थो अल्लाह ताला उन्हनि सां गॾु आहे। ऐं जंहिंखे अल्लाह ताला जी ताईद हासिलु थी वञे, अल्लाह ताला जी माइयत हासिलु थी वञे, अल्लाह ताला जी मदद हासिलु थी वञे त उन माण्हू खे घुरिजे छा? जॾहिं अल्लाह ताला जी जेकी मदद आहे उहा अहिड़ी आहे त तव्हांखे गुनाहनि खां रोके थी ऐं नेकियुनि में तव्हांजे लाइ कुवत पैदा थी वञे थी ऐं तव्हांखे हौसलो थिए थो ऐं तव्हां वधि में वधि उहो नेकी जो कमु इख़लास सां करे सघो था। बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हि मुफ्ती साहब तव्हां कई। जी मेरिन, आप कुछ बोल रही हैं, अब क्या करें? अब हमने ये मिक्सचर बना लिया है, अब हम इसको इसके ऊपर इस तरह से डाल देंगे। ये जो आपने पालक, टमाटर, गाजर और आलू उनके मिक्स किए थे उसके ऊपर जी, पहले हम सब्जियों को सबको काट के उनको आपस में मिला लेंगे अच्छी तरह। मिलाने के बाद हम अंडों को बीट मसाले डालेंगे और उसके अंदर जो भी हमने मसाले बताए हैं वो हम डाल देंगे। फिर उसके ऊपर हम ये इस सब्जियों के ऊपर वो अंडों का मिक्सचर डाल देंगे, ठीक है। फिर इसके बाद ये इसके ऊपर हम चीज़ डालेंगे। अच्छा, यहाँ पे एक सवाल जो ख़वातीन के जहन में आएगा, जो मेरे आया तो ऑब्वियसली सबके आएगा, आपने सिर्फ अंडों में मसाले डाले, सब्जियों में नहीं, तो नमक उसमें डाले थे? मिक्स हो गया ना, तो वो मतलब मिक्स उसमें उतनी क्वांटिटी है कि वो उसको भी पूरा कर देंगे। 5 अंडे हैं। हाँ। हमने सब्जियों को अलग मिक्स करके पैन में डाला और अंडों के मिक्सचर को उसके ऊपर डाल दिया, तो वो उसमें ऑलरेडी फ्लेवर आ जाएगा। उनमें डालने की ज़रूरत नहीं है। सही। उसमें डालने की ज़रूरत नहीं है। बस अब हम इसको, अच्छा यहाँ पे मैं ये मेरा अपना वो है, अगर आप चाहें तो हल्का सा, या तो जैसे कोई हर्ब होती है मिक्स हर्ब, या जैसे पिज़्ज़ा वीज़ा में डालते हैं आप, ऑर्गानो है, ऑरिगानो वगैरह है, वो आप डाल सकते हैं। मैं यहाँ पे काली मिर्च हल्की सी स्प्रिंकल कर रही हूँ टेस्ट के लिए। अच्छा, अब हम ये अपना स्टैंड लेंगे, ये गरम है तो बी केयरफुल। सही। ये आप डालें और इसको आप इसके अंदर डाल दीजिए। अच्छा, ये अब हमारा घर का वो है कि जिनके घर में अवन नहीं है, कुछ नहीं है, अगर आप इलेक्ट्रिक अवन में इसको बनाएंगे तो आप प्री हीट करेंगे 180 डिग्री सेंटीग्रेड पे, और उसमें भी 20 से 30 मिनट में ये हो जाएगा, और इसमें भी ये 30 से 35 मिनट में हो जाएगा। मोस्टली 32 मिनट में ये डन हो जाता है। इसमें आग जल रही है अभी नीचे? आग जी, थोड़ी सी बिल्कुल जल रही है। मैं इसको थोड़ा अच्छा राजा, हिकिड़ी ॻाल्हि नोट कई, इलाही जेको आहे इज़ी रेसिपी आहे ऐं झटपट तयारु थियणो, सिर्फ़ु तव्हांखे सभु शइ मिक्स करे पैन में रखी मथां चीज़ विझी करे सिर्फ़ु वेट करणो। शहरी जो टाइम आहे त शहरी जो टाइम महदूद हूंदो आहे। साईं सुल्तानी साहब, माशाल्लाह तव्हां ताईं
पहुचण में थोरो टाइम लॻो, पर हिन वक़्तु कहिड़ो कलाम पेश कंदा, छा ॿुधाईंदा? मदीने वारे साईं जी हाज़िरीअ जो हिकु वाह वाह, सुभान पेश कयां अल्लाह, थो। सुभान अल्लाह, माशा छो जो हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त हर साल मां मदीने वञा। बेशक। दुनिया जा केतिरा बि मुल्क माण्हू अगरि 2 दफ़ा या 3 भेरा वेंदो त पोइ उतां बोर बि थी वेंदो आहे, पर मदीने अगरि माण्हू साल त पंहिंजी जाइ आहे, जो साल खां पहिरीं बि कई भेरा वञे थो त पोइ हुनजो दिलि नथो भरिजे, चए थो त बसि मां हिते ई रहां, काइनात जे सरदार वटि। बिल्कुलु ईअं। सो अॼु दुआ बि कंदासीं त अलाह साईं महिरबानी करे पंहिंजे महबूब जे सदके असां सभिनी जी हाज़िरी हिन साल लॻे। त कलाम पेश कयां थो मुंहिंजी ख़िदमत में। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। हिन साल मौला मुंहिंजो वारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे, दुआ कयो मदीनो, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे, दुआ कयो मदीनो, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला। मिस्कीन आया का ॻाल्हि नाहे, लज रखंदो साईं लजपाल आहे। मिस्कीन आया का ॻाल्हि नाहे, लज रखंदो साईं लजपाल आहे। कॾहिं न सुहिणल विहंदो विसारे, कॾहिं न सुहिणल विहंदो विसारे, दुआ कयो मदीनो, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे, हिन साल मौला मुंहिंजो वारे, हिन साल मौला। वेठो पुकारियां रोई रोज़ानो, सिक यार जी क्यों दीवानो। वेठो पुकारियां, वेठो पुकारियां रोई रोज़ानो, सिक यार जी क्यों दीवानो। हर पल छॾियां थो गम में गुज़ारे, हर पल छॾियां थो गम में गुज़ारे, दुआ कयो मदीनो, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला मौला, हिन साल मौला मौला, हिन साल मौला। एॾो विछोड़ो सहंदी कीअं दिल, दीदार खां सिवा रहंदी कीअं दिल।
एडो विछोड़ो सांदी किए दिल दीदार खां सिवा रहंदी किए दिल किए भला हित कंहिंजे सहारे किए भला हित कंहिंजे सहारे दुआ कयो मदीनो दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला अब्बास ॾाढो उदास आया वेठो रखियूं बस ही आस आया अब्बास ॾाढो उदास आया वेठो रखियूं बस ही आस आया हिकु ॾींहुं लॻंदी कश्ती किनारे हिकु ॾींहुं लॻंदी कश्ती किनारे दुआ कयो मदीनो दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला मौला हिन साल मौला मौला हिन साल मौला हिन साल मौला हिन साल मौला सुभान अल्लाह भाई सुभान अल्लाह साईं अब्दुल मजीद सुल्तानी साहब वॾियूं महिरबानियूं ज़बरदस्त तव्हां असां मूंखे त ज़ियारत कराया या घुमाया या मूंखे तव्हां नंढो ब्रेक था वठूं हज़रा ब्रेक खां वरी वापसि था अचूं अलाह तबारक व तआला असां जूं ऐं अव्हां जूं ही इबादतूं क़बूल फरमाए आमीन भलीकार जी महिमान रमज़ान जी शहर जी नशरियात में हिकु दफ़ो वरी दिलि जी गहराइयुनि सां भलीकार था चऊं तव्हांखे ऐं ख़ूबसूरत महफ़िल जारी सारी आहे ऐं ऑलमोस्ट असांजी डिश भी कंप्लीट थी चुकी है बल्कि आउट भी थी चुकी है वाह भाई वाह आउट तो आप रैपिडली इतनी बड़ी डिश बना जाती हैं हमें पता ही नहीं चलता स्पेनिश माशाल्लाह माशाल्लाह स्पेनिश क्या कहेंगे स्पेनिश ऑमलेट स्पेनिश ऑमलेट जी कैसे बनी अच्छा आप देखें हमने इसको मैंने जैसे बताया था कि हमने इसको रख दिया था अब हमने अपने 30 से 35 मिनट बाद हमने इसको निकाला है ठीक है अब हमने इसको हमारे पास जो पैन होते हैं ये मोस्टली इसमें नीचे बेस होती है इसको आप बस खोलेंगे तो ये बाहर आ जाएगी इजी टू अगर आपके पास चौकोर शेप में भी है तो अब बस आप बटर पेपर उस पर रखेंगे तो बटर पेपर की मदद से और जो जिससे अंडा वंडा फ्राई करते हैं उस स्पैचुला से निकाल लेंगे नीचे से ये आसानी से निकल जाएगी अब आप देखें आप इसको काटें और आप इसको वाओ ये बड़ा ज़बरदस्त सा चीज़ी सा केक बन गया भाई हाँ ये देखिए अंडा केक लग रहा है ये आप जैसे जो लोग सालन वालन खाना नहीं चाहते हैं जिनको एसिडिटी वगैरह का प्रॉब्लम है तो ये बड़ा हेल्दी सा सहर कर सकते हैं कि इसमें सारी हमारी सब्जियां भी हैं इसमें डेयरी भी है और आपको हर तरह से न्यूट्रिशंस मिलेंगी ज़बरदस्त भाई आज की डिश आपने देख ली नाज़रीन आई होप कि ज़रूर आपने सीखी होगी लेकिन मूंखे त अञा ताईं माना इहा सम्झ में न आई कीअं ठाहिबी खाइण खां पोइ ख़बर तो पवंदी मर्दनि जे वस जी ॻाल्हि न आहे त इहे आप ई वेही संभालें ये जो किचन है
इसको। तो बहुत अच्छी डिश बनी है आज। ऐं साईं अल्लाह बख्श कादरी साहब सर, तव्हां कॾहिं घर में इहा ट्राई कई आहे त अॼु हलो कुकिंग पाण थो कयां, कुझु ठाहे वठां? साईं शादी खां पोइ त न कई आहे, शादी खां पहिरियां कई आहे? बाक़ी स्टूडेंट लाइफ में घणो कयो आहे। छा सुठो छा पचाए वेंदा आहियो? चांहि ॾाढी सुठी चांहि ॾाढी सुठी। वाह 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 वाह। तव्हां साईं? साईं असल में जॾहिं स्काउटिंग जो दौरु हूंदो हुयो स्कूल जे दौरान, तॾहिं त मिड़े इहो सिखंदा हुआसीं त बाबा का शइ पाण खे पचाइणु अचे त पोइ उन में पचाए वठूं। बाक़ी हींअर मतिलबु छा सुठो पचाईंदा आहियो तव्हां? हींअर बसि साईं अल्लाह बख़्श चवानी त चांहि ई सुठी पचाईंदा चाय आहियूं। सुठी पचाईंदा आहियो, चलो सुठी ॻाल्हि है। पर वो कदे कदे जैसे मैरीन ने हमें कहा था कि कभी कभी हमें घर में भला राजा भाई कुकिंग करनी चाहिए। असां त ॿिन्हिनि खां अवां पुछा कई ऐं अवां खां पुछा कयूं त अवां भला छा सुठो साईं, पचाईंदा मूंखे चांहि बि सुठी हीअ बि त पचाइण ख़बर पए। मूंखे चांहि बि सुठी पचाइण न ईंदी आहे। अच्छा चांहि बि सुठी पचाइण मूंखे न न ईंदी ईंदी आहे, पर चांहि माना कॾहिं छा कयां, कॾहिं मूंखे सिखी न सघियो। हिकिड़ो दफ़ो साईं- भाॼी ठाहिण जी कोशिशि कयमि, अच्छा। पर ॾाढी अमीअ ॾाढा दड़का खाधमि, उन खां पोइ तौबा कई। अल्लाह अकबर। न तव्हां रोज़ाना हिते आयो, हिते मिड़े कुझु त सिखो न साईं, हाणे कोई त फ़ाइदो वठो। हाँ बस ये हाणे सिखूं हाणे क्या? सिखंदो। हाँ, सिखूं क्या जी। मेरिन जी थैंक यू सो मच, आपने आज का डिश बहुत अच्छा बना लिया और इसके बाद हम प्रोग्राम के बाद हम टेस्ट भी करेंगे, तो कल आपको बताएंगे कैसी थी ये डिश। तो बहुत बहुत शुक्रिया, इंशाल्लाह कल आपसे मुलाकात होती है। बहुत शुक्रिया, Thank you. ओके जी, अल्लाह ओके जी, थैंक यू जी। अल्लाह बख्श कादरी साहब, शहरी में हुए वाकई काफ़ी माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि यार सफ़ा ईअं पेट भरे था खाऊं अॼु, छो ॾींहं लॻे थी बुख रोज़े में, त अहिड़नि माण्हुनि जे लाइ छा चवंदा तव्हां? साईं ॾिसो त शहरी में जेतिरो माण्हू खाई सघे त खाए, ख़ुदा जो रिज़्क़ आहे। अच्छा गुड। ऐं बाक़ी इहा जेकॾहिं अंडो खाए थो, गोश्त खाए थो, कीमो खाए थो, त उन्हनि या मच्छी खाए थो, उन सां पोइ उञत लॻे थी। पोइ उन जे लाइ इहो आहे त असां जेको कयूं था तरीक़ो, उहा शहरी इफ़्तारी त असां कंदा आहियूं त फ्रूट सां, चाट सां, फ्रूट सां, सही। पोइ वरी हिकु सुठी चांहि मथां हणी छॾींदा अच्छा ठीकु आहे। ज़बरदस्त। उन खां मानी वरी जेकी खाईंदा आहियूं त इशा खां बाद तरावी नमाज़ खां फ्री थी करे, जेकॾहिं असां मग़रिब खां बाद मानी खायूं था, पोइ उन इशा जी नमाज़ पढ़ण में सुस्ती थिए थी, निंड अचे थी, या वरी खणी पोइ वरी माण्हू चवे थो त हाणे कोई मूंखे डिस्टर्ब बि न करे। इन खां पोइ इहो बहितरु रहंदो आहे त मानी इशा खां पोइ उहो टाइम तव्हां जेकी शइ चाहियो खाई सघो। पोइ खाई खायो, सघो। सही। पोइ तव्हां खायो, इबादत बि कयो। शहरी जे टाइम वरी रूटीन में इहो त खीर या शहरी ते उहे बि अमूमन माण्हू लाइट खाईंदा आहिनि, छो जो जीअं तव्हां चयो त मतिलबु लेट नाइट 10-11 वॻे त असां राति जी मानी था खाऊं, त शहरी ते छा वणंदो? छा वणंदो? त पोइ थोरो लाइट उन टाइम पाणी पीओ घणो, खीर पी छॾियो या ॾही, उन सां तव्हांजो सारो ॾींहुं जेको आहे ॾाढो भलो फ्रेश गुज़रंदो। अच्छा साईं वेठा आहिनि अॼु त माशाल्लाह, साईं खां हिकु दफ़ो वरी तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी आवाज़ में को अहिड़ो को चवंदा आहिनि त पंहिंजे आवाज़ जो अहिड़ो को जलवो ॾेखारिजो वरी असां मदीने वारे साईं जी ज़ियारत जी राजा भाई, बेशक। अॼु मुंहिंजो दिलि करे थो त मां अव्हांखे कवाली ॿुधायां मंज़ूर नज़र त भरदो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैंने जाऊंगा खाली। हिन महीने जे सदके इंशाअल्लाह ताला अल्लाह तबारक व ताला करम कंदो। ऐं मां ॾिठो आहे त अव्हां में इंतिहाई मुहबत आहे। जॾहिं बि मां आयो आहियां केटीएन ते त मां ॾिसंदो आहियां अव्हांखे, जॾहिं बि ॿुधंदा आहियो त यानी इश्क वारे अंदाज़ में ॿुधंदा आहियो। ऐं हीअ जेको अव्हां इश्क वारे अंदाज़ में ॿुधो था न साईं, या ॿिया आशिक़ रसूल जेके ॾिसी करे ॿुधनि था, या असांजे केटीएन जा ॿिया ॿुधंदड़, त इहो फ़ैसिलो हितां जो न हूंदो आहे। हक़ीक़त इहा आहे त इहो फ़ैसिलो उतां जो हूंदो आहे, अलाए हुनजे हबीब जो फ़ैसिलो हूंदो आहे। छो जो जेको थांव जेतिरो साफ़ु हूंदो आहे, असां बि चाहींदा आहियूं त खीर उन में विझूं ताकी ख़राबु न थिए। ऐं अल्लाह तबारक व ताला बि उन्हनि माण्हुनि जे दिलि में उहा मुहबत विझंदो आहे जंहिंजी दिलि साफ़ु हूंदी आहे। बिल्कुलु। त मां कवाली पेश थो कयां पियो ऐं मुंहिंजो दिलि करे थो त अव्हांखे जेतिरे ताईं अचे त मूंसां बिल्कुलु मिली करे पढ़ो। ख़बर न आहे मां कंहिंजे तव्हांखे सदके ॿुधायां कादरी साहिब खे बि हाफ़िज़ साईं खे ॿुधायां त साईं माशाल्लाह मां ख़ैर सां उमिरि करे आयो आहियां। त मां जॾहिं मदीने वियुसि, पहिरियां खाना काबा मके वियासीं असां, ऐं मां जो पहिरीं नज़र मुंहिंजी जॾहिं खाना काबा ते पई त मां सच थो ॿुधायां, मुंहिंजूं माना ईअं अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया ऐं माना दाहूं न कयमि, बाक़ी मां अंदर मां ॾाढियूं चिखियुमि पियो। त उन ते सभु मूंखे पंहिंजी सॼी ज़िंदगी नज़र अचे पई। जॾहिं मां रोई अलाह साईं खां माफ़ी वरितमि, मुंहिंजा मालिक साईं मूंखे माफ़ु करे छॾ, बसि अॼु मां तौबा करणु आयो आहियां। त सची थो ॿुधायां, अखियूं जॾहिं खोलियमि त परदो साफ़ु थी वियो ऐं खाना काबा मुंहिंजे साम्हूं हुयो। ऐं पहिरीं नज़र जेका हूंदी आहे, जेका सिक जी बाबा, ऐं मां तव्हांखे ॿुधायां मदीने में त वरी मां सॼी राति सुम्हां ई कोन पियो। मदीने जो त वरी पंहिंजो हिकिड़ो अलॻि रंग आहे।
त माशाल्लाह साईं ज़बरदस्त। हाँ साईं, असल ॻाल्हि इहा ई आहे न त जॾहिं बैतुल्ला वञिजे पहिरीं नज़र में त हर दुआ क़बूल थींदी आहे। पोइ बुज़ुर्गनि जो बि इहो चवणु आहे अला बख़्श साहब, त मां ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे बि ॿुधायां थो, अव्हां जे लाइ बि अर्ज़ु कयां थो इहो त बुज़ुर्ग चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां पहिरीं नज़र में बैतुल्ला खे ॾिसो त पोइ इहा दुआ जल्दीअ में घुरो त या अल्लाह मां जेके बि दुआऊं पंहिंजी ज़िंदगीअ में घुरां उहे सभ जूं सभु क़बूल कजांइ, जल्दी कजांइ। वाह 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 जी सो बिस्मिल्लाह जी। तुम्हारे आस्ताने से जमाना क्या नहीं पाता, तुम्हारे आस्ताने से जमाना क्या नहीं पाता, कोई भी दर से खाली मांगने वाला नहीं जाता। भर दो झोली, भर दो झोली मेरी या मोहम्मद, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली सल्लल्लाह, भर दो झोली मेरे आका, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। हाँ, लौट कर मैं न जाऊंगा खाली। कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो, दर पे आया बनकर सवाली। कुछ नवासों का सदका अता हो, अपने प्यारों का सदका अता हो, दर पे आया बनकर सवाली। तुम जमाने के मुख्तार हो या नबी, तुम जमाने के मुख्तार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी। सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, तुम गरीबों के गमखार हो या नबी। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। क्या इब्न मुर्तज़ा ने किया काम खूब है, क्या इब्न मुर्तज़ा ने किया काम खूब है, कुर्बानी हुसैन का अंजाम खूब है। कुर्बान हो के फातिमा ज़हरा के चैन ने, दीने नबी की शान बढ़ाई हुसैन ने। बख्शी जिसने मजहब इस्लाम को हयात, कितनी अजीम हस्ती है शब्बीर की वज़ात। मैदान करबला में शह खुश खिसाल में, मैदान करबला में शह खुश खिसाल में, सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने, सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने। जिंदगी बख्श दी बंदगी को, आबरू दीने हक की बचाली। हाँ, आबरू दीने हक की बचाली। वो मोहम्मद का प्यारा नवासा,
वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटा दी। वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटा दी। पैदा हुए तो हक से शरीयत खरीद ली, मादर से खुल्द बाप से ताकत खरीद ली। पैदा हुए तो हक से शरीयत खरीद ली, मादर से खुल्द बाप से ताकत खरीद ली। जब हो गए जवां तो इमामत खरीद ली, जब हो गए जवां तो इमामत खरीद ली। सर दे के राहे हक में शहादत खरीद ली, सर दे के राहे हक में शहादत खरीद ली। नाना के दो नवासों ने उम्मत खरीद ली। वो मोहम्मद का प्यारा नवासा, वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटा दी। वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटा दी। ओ बीबी खातून दे गया, बीबी नमाज को पढ़ दी पई। जे हिक पासे मैं नजर कीती, चक्की आ पई चल दी पई। जे बे पासे मैं दीद वलावा, डोरी पींघे दी हल्दी पई हई। हुसैन सुता विच पींघे दे ते लोली अर्श तू मिलदी पई है। वो मोहम्मद का प्यारा नवासा, वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटा दी। ऐवी कलम, ऐवी कलम लिख दम बदम करबल दा सारा लिख। 5 लाख दी तादाद भी लिख, तन्हा बीबी दा लाल लिख। बिया सारा कुंबा कैदी लिख, आबिद दे हथ मुहाड़ लिख। जालिम दे हथ विच लिख खंजर, ते सजदे दे विच लजपाल। हुसैन दा बनना यारो मुश्किल कम में, पहले पुत्र रसूल दा होवे। हिक नाज बतूल दा पलिया होवे, अते वतन कनू टुर पोवे। बिया ऐ जिया साबिर सैयद होवे, ए जेकू दोस्त दुश्मन रोवे। पाबंद शरीयत ऐसा होवे, दामन इस्लाम दा धोवे। वो मोहम्मद का प्यारा नवासा, वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन
वाह वाह ता मुझो साथ ॾिनो अवांजे साथ ते मैं ॿियो इमाम हुसैन जो शेर पेश किया तो वो मोहम्मद का प्यारा नवासा वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटाई हुसैन हुसैन ते हर कोई आखे हुसैन दा शान चा बईए हुसैन दा शान ओदा नाना जाने यावत जात खुदा दी सही अर्शी फर्शी चर्चे थींदे वह नमाज पढ़ेंदी पईए ओ जड़ी जाते हुसैन शहीद थिया उहा जावी रुवेंदी पई वो मोहम्मद का प्यारा नवासा वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटा दी सच्चा ये वाकया है अज़ाने बिलाल का सच्चा ये वाकया है अज़ाने बिलाल का एक दिन रसूल पाक से लोगों ने यूं कहा या मुस्तफ़ा अज़ान गलत देते हैं बिलाल कहिए हुजूर आपका इसमें है क्या ख्याल फरमाया मुस्तफ़ा ने ये सच है तो देखिए वक्ते सहर की आज अज़ान और कोई दे इतने में जुल जलाल ने फरमाया मुस्तफा इतने में जुल जलाल ने फरमाया मुस्तफा होगी न सुबह जब तक देंगे अज़ान बिलाल होगी न सुबह जब तक देंगे अज़ान बिलाल आशिके मुस्तफा की अज़ान में अल्लाह अल्लाह इतना असर था हाँ अल्लाह अल्लाह इतना असर था अर्श वाले भी सुनते थे जिसको अर्श वाले भी सुनते थे जिसको क्या अज़ान थी अज़ाने बिलाली अर्श वाले भी सुनते थे जिसको क्या अज़ान थी अज़ाने बिलाली काश पूर्णम दयार है नबी में जीते जी हो बुलावा किसी दिल हाँ जीते जी हो बुलावा किसी दिल हाल दिल मुस्तफा को सुनाए देख कर उनके रोजे की जाली भर दो झोली मेरी ताजदारे मदीना भर दो झोली मेरी सरकारे मदीना भर दो झोली मेरी आशाए मदीना लौट कर मैं न जाऊंगा खाली आहा 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 माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह हज़रत आओ इहो चढ़ जाया त मां त लाइक मतलब लाइक काफ़ी आदरा मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां तमामु ज़बरदस्त तव्हां पढ़ी ऐं मौला अली जी शहादत बि असां हिन रमज़ान जे बाबरकत महीने में ऐं सॼो उहो वाक़ियो तव्हां बयानु कयो उन खां पोइ हज़रत बिलाल जी अज़ान वारो वाक़ियो तमामु ज़बरदस्त वॾियूं महिरबानियूं लख थोरा साईं कादिर साहिबु आख़िरी मुंहिंजो सुवालु अव्हां खां अल्लाह बख़्श कादिर साहिबु हीउ रहमतुनि भरियो महीनो महिमान रमज़ान भी चई सघिजे थो पर मां चवंदो आहियां त महिमान इंसान आहे रमज़ान त ॾींहुं क़यामत ताईं हूंदो त हर राति बरकतुनि वारी आहे रहमतुनि वारी आहे जेके ताक़ रातियूं अचनि थियूं उन्हनि बाबति कुझु बयानु कंदा त महिरबानी थींदी साईं ॾिसो ताक़ रातियूं अञा कुझु ॾींहं पिया आहिनि असांजी जेकी सोच ऐं नज़रियो हुजणु घुरिजे हुननि सां उन्हनि रातिनि खे हासिलु करण जो असांजे अंदरि ज़ौक़ ऐं शौक़ु हुजे पर
उन्हनि रातियुनि जे इंतज़ार में हिननि रातियुनि खे पाण अजायो विञाए न वियो। विञाए न वियो, सही ॻाल्हि त हिननि रातियुनि जो असांजो हिकु हिकु लम्हो, हिकु हिकु पल जेकी आहे न वॾी अहमियत वारी आहे। रमज़ान अल मुबारक जो ॾींहुं हुजे या शाम हुजे, सेहरी सुबुह हुजे, हुजे, इफ्तार हुजे, जेको लम्हो आहे वॾो क़ीमती सही। आहे। हर साह जो हर लम्हो 12 ई महीना असांजे लाइ इहो आहे त जेको आहे सो, पर रमज़ान जो महीनो स्पेशली असां ॿुधंदा आहियूं तव्हां खां या ओवरऑल बुक्स में पढ़ंदा आया आहियूं त जहन्नम जा दरवाज़ा बिल्कुलु बंदि आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खुली था वञनि माण्हुनि जे लाइ। सो जेतिरो थी सघे तौबा ताइब थिए। इन में जेतिरो थी सघे पंहिंजे रब खे राज़ी करण जी कोशिशि कजे। ऐं असांजो हिकिड़ो इहो बि सोच हुजणु घुरिजे, सिर्फ़ु असां ईअं न चऊं त असांखे सेहरी या इफ़्तारी करणी आहे या असांखे बसि रोज़ो रखी या राज उतरा वञी। जेको हिकु कुर्ब ख़ुसूसी हासिलु थींदो आहे न, उहो थींदो आहे पंहिंजे रब सां ॻाल्हाइण जो। ऐं उन जे लाइ कोई वक़्तु न आहे, मेन मुतयन न आहे। रोज़े जे लाइ हिकु वक़्तु आहे, तरावी जे लाइ हिकु वक़्तु आहे, सेहरी इफ़्तार जो, लेकिन पंहिंजे रब खे रिझाइण जे लाइ को वक़्तु मुक़ररु न आहे। उहो रब चवे थो कहिड़े टाइम बि तव्हां मुंहिंजे दरबार में पंहिंजा कमु खणी अचो, पंहिंजूं फाइलूं खणी अचो, पंहिंजा जेके तव्हांजूं तमन्नाऊं उहे खणी अचो, बसि सिर्फ़ु उन हिसाब सां तव्हां घुरो, मां तव्हांखे ॾियां। बेशक बेशक। मुंहिंजा त अल्लाह ताला जो त ख़ज़ानो त अणखुट आहे, ऐं ॾियण में त एॾो वॾो सख़ी आहे जो बेइंतिहा। वाह वाह, सुभान अल्लाह। अल्लाह बख्श कादरी साहब, वॾी महिरबानी, लख थोरा। हाफ़िज़ अल्लाह बख्श कादरी साहब असां सां गॾु हुया, ऐं अब्दुल वजीद सुल्तानी साहब, तव्हांजूं बि वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं अदरा पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे। पाण इजाज़त वठंदासीं इंशाअल्लाह। ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त सुभाणे वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजे ओड़े पाड़े वारनि जो, पंहिंजे घर वारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। ऐं अल्लाह तबारक व ताला असांजूं ही महफ़िलूं, असांजूं ही इबादतूं पंहिंजी बारगाह ताला में क़बूल फ़रमाए। आमीन। अल्लाह हाफ़िज़।